नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गडा में समूरी कायनात जीअं गडा में भी योम आशूरो 10 मुहर्रम अल हराम इंतहाई अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो है। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद है। लासी ॻोठ अल हुसैनी इमाम बारगाह महमूद साईं जी पिड़ तां मातमी जलूस बरामद थियो, जेको पंहिंजे रवायती रूटनि सां थींदो मरकज़ी इमाम बारगाह अल अब्बास ते नहर थियो। हिन मौक़े ते हर घटी हर चौक ते थधे मिठे पाणी जी शबील जा कैंप क़ाइम कया विया, जॾहिं त सिक्योरिटी इंतहाई सख्त कई वई। पुलिस एहलकारनि समेत अंजुमन अल हुसैनी जा रज़ाकार जलूस में शामिल थियण जी ईंदड़ मोमिननि जी तलाशी वठी हुई। उन बाद शामिल थियण जी इजाज़त ॾेई रहिया हुआ। जलूस जे रूटनि तरफ़नि ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते पुलिस मोबाइल बीहारे मुकमल सील कयो वियो आहे। नंढनि तोड़े वॾनि गाॾियुनि खे जलूस जे रूटनि खां 500 फुट जे फ़ासिले ते परे बीहारे वियो आहे। सिक्योरिटी ते पुलिस ऐं रेंजर्स जा चाक चौबंद कमांडोज़ एहलकार पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया। इन मौक़े ते कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ मातमी जलूस वारे रूटनि भरिसां ऊंचनि इमारतनि ते चढ़ी एहलकारनि जलूस जी निगरानी कंदा रहिया। ऐं सिक्योरिटी एहलकार जेका असांजा पंहिंजा अंजुमन जा सिक्योरिटी आहिनि, तक़रीबन 55-60 माण्हू आहिनि, जेके पहिरीं तारीख़ खां वठी अॼु ताईं ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। अशरो थींदो आहे इमाम बारगाह ते, उते पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहिनि। ऐं अॼु जेको आहे सो हुसैनी इमाम बारगाह खां हींअर जेको जुलूस हली रहियो आहे, उन सां गॾु जेको आहे ड्यूटी सरअंजाम ॾियनि। अच्छा, सिक्योरिटी खां अलावा अव्हां जो जेको सफ़ाई जो निज़ाम आहे उहो तव्हां पाण कंदा आहियो या हितां जी जेका मक़ामी सियासी पार्टियूं या तंज़ीमूं जेके आहिनि उहे कंदियूं आहिनि, या ज़िले एडमिनिस्ट्रेशन वग़ैरह जे पासां तावन कयो, कंहिं जे हिसाब सां? साईं, सफ़ाई में पाण बि घणो तावन कयो आहे। बाक़ी ज़िले जे हिसाब सां सिर्फ़ु गटरनि जा ढकण ॾिना विया हुआ, बाक़ी गलियुनि जी सफ़ाई पाण कराई। पंहिंजा सिक्योरिटी एहलकार जेको आहे उन्हनि कई। कुझु लाला रहीम बि तावन कयो, पाण बि आयो हिते। उन पुछियो असां खां बाबा छा छा खपे, छा छा न खपे, या सिक्योरिटी जेको आहे सो केतिरो मक़दारु वधाइजे, उहो असां हुनखे ॿुधाए। बाबा सिक्योरिटी असांजी पंहिंजी बि आहे, पर माशाल्लाह हींअर जेको आहे मोबाइलियूं बि आहिनि, रेंजर्स एहलकार बि आहिनि, उन्हनि बि तावन बिल्कुलु असां सां कयो आहे। असांखे काई बि हिन में शिकायत न आहे। बाक़ी असांखे शिकायत हिकिड़ी आहे, हलीम आदिल शेख साहब जेको हितां हिन तकमो खटे ऐं गाइब थी वियो आहे, अॼु ताईं ज़ाहिर कोन्हे। न इमाम बारगाह ते आयो आहे, न कंहिंखां पुछियो अथई, न हाल अहवाल वरितो अथई। अच्छा, इन सिलसिले में अव्हां भला उन हलीम आदिल शेख खां हिते जेको MP आहे, मुंतखब थियल MP आहे, उन सां तव्हां तावन कयो, तव्हांजो कॉन्टेक्ट कयो? साईं, कॉन्टेक्ट जेको आहे सो असां हिते काउंसलर सां कयोसीं, लाला रहीम सां कयोसीं। लाला रहीम त पीपल्स पार्टी हा 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 MP जी जी हलीम आदिल शेख जी ॻाल्हि पियो करियां, त उन सां तव्हां कॉन्टेक्ट कयो त भई असांखे त सफ़ाई? बिल्कुलु बिल्कुलु साईं, हा बिल्कुलु बिल्कुलु उन सां कॉन्टेक्ट कयोसीं। हा, बहरहाल जेको आहे उन्हनि कोई बि तावन असां सां न कयो। अच्छा जी, सिक्योरिटी जे हवाले सां छा चवंदो कि पहिरीं मुहर्रम अल हराम खां वठी ऐं अॼु 10 ताईं सिक्योरिटी तव्हांखे कीअं मिली आहे? ऐं उन खां अलावा जेको आहे पंहिंजो मातमी जलूस जो जेको रूट आहे, उनजे सफ़ाई जे हवाले सां छा चवंदो? ऐं असांजे तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि तव्हां सां राब्तो कयो आहे या न कयो आहे? इन हवाले सां तव्हां छा चवंदो? साईं, सिक्योरिटी जे हवाले सां जेकर चऊं त सेक्रेटरी वारनि जो बिल्कुलु असां सां तावन आहे। पुलिस आहे, रेंजर्स आहे, बिल्कुलु असां सां हमेशह तावन ड्यूटी पंहिंजी उहो सही नमूने सां ॾियनि था। ऐं पुलिस ऐं रेंजर्स सां असांखे कंहिं बि क़िस्म जी कोई शिकायत न आहे। बाक़ी या हितां जा जेके आहिनि नुमाइंदा आहिनि, उन्हनि मां पीपल्स पार्टी सां वास्तो आहे उन्हनि जो लाला रहीम, बल्कि उन जो काम कोन्हे। हितां जो जेको खटियल नुमाइंदो खटे वियो आहे असांजे तक मां, जंहिंजो हलीम आदिल शेख, उन जा माण्हू रहनि था हिन ॻोठ में। असां उन्हनि सां राब्तो कयो, पर अॼु सूधी असां सां बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो उन्हनि तावन न कयो आहे। बाक़ी लाले रहीम पीपल्स पार्टी वारनि सां पोइ हाणे जेको बि थियो, लाले वारनि हितां कयो सफ़ाई सुथरे जे हिसाब सां, हुननि असां सां तावन बिल्कुलु कयो आहे। जेका ॻाल्हि आहे सर। अच्छा, लाइटनि जे हवाले सां छा चवंदो? लाज़मी आहे हितां खां जीअं शाम थींदी, आख़िरी में त शाम जे पर ते वञी जेको आहे सो मातमी जलूस नहर थींदो। साईं, हाणे लाइटनि जे हवाले सां लाइट त ज़रूरी आहे, ऐं लाइट खां बग़ैर तव्हां ॾिसो था ॻोठ में कची आबादी आहे, अहिड़े हिसाब सां लाइट जी बिल्कुलु असांखे ज़रूरत आहे। सो बिल्कुलु माण्हू आयो ई कोन, असां कंहिंसां राब्तो कयूं, कंहिंसां मिलूं। हितां जा जेके हुआ उन जा माण्हू आहिनि, PTI जा माण्हू आहिनि, ख़ासि माण्हू आहिनि, उन जा हलीम आदिल शेख जा माण्हू आहिनि, उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। बहरहाल असांखे को जवाबु कंहिं बि क़िस्म जो सर न ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।